या बनी इस्राईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व अन्नी फद्दलतुकुम अलल आलमीन। अल्लाह साईं चए थो या बनी इसराइल अज़्कुरू निअमती, ओ बनी इसराइल, ओ यहूदियुनि खे बनी इसराइल क़ुरान में चयो वियो आहे वधि में वधि, ऐं किथे किथे हूदुन चयो वियो आहे जंहिंसां पाण लफ़्ज़ कढियो आहे यहूदी। त अल्लाह साईं चए पियो या बनी इसराइल, ओ बनी इसराइल अज़्कुरू निअमत अल्लती, यादि करो मुंहिंजी नेमतूं जेके मूं तव्हां ते इनाम कयो, अनअमता जेके मूं तव्हां ते लाथियूं, अलैकुम, ऐं पोइ मूं तव्हांखे व इन्नी फद्दलतुकुम अलल आलमीन, ऐं मूं तव्हांखे फज़ीलत ॾिनी दुनिया जे सभु माण्हुनि ते, सभु माण्हुनि मां तव्हांखे मूं जेको आहे पसंदि कयो कि तव्हां जेको आहे दीन खे अॻियां वधाईंदा, कम सुठा कंदा, त मूं तव्हांखे फज़ीलत ॾिनी ॿियनि क़ौमुनि ते, छो त उन ज़माने में जेको आहे शिर्क जो वॾो दौर हो, ऐं ही जेके हुआ ही तौहीद जा मञण वारा हुआ, हिकिड़े अल्लाह में मञनि था। मूसा जी क़ौम जी इहा ॻाल्हि आहे कि ही तौहीद जा मञण वारा आहिनि। त अल्लाह साईं चए थो कि ॾिसो मूं यादि करो उहे नेमतूं जेके मूं तव्हां ते लाथियूं, ऐं यादि करो कि मूं तव्हांखे इन्नी फद्दलतो, ऐं मूं तव्हांखे जेको आहे सॼी इंसानियत ते जेको आहे फज़ीलत अता कई। तंहिंजे करे ही चवंदा आहिनि कि असां अल्लाह साईं जा चूंडियल माण्हू आहियूं। ही चवंदा आहिनि हिते ॿियनि मुल्कनि में, अमेरिका ऑस्ट्रेलिया में, ही चवंदा आहिनि चोज़न पीपल। चोज़न पीपल माना चूंडियल माण्हू। त ही इन इहा आयत क़ुरान बि चवे पियो कि हिननि खे अल्लाह साईं ईअं चूंडियो हो।